तुंहिंजी एकांत नाम आहे। जॾहिं परमात्मा पंहिंजे प्यारनि ते राज़ी थींदो आहे उन्हनि खे एकांत ॾींदो आहे। आध्यात्मिक जीवन में एकांत यानी अकेलाई आत्मिक उन्नतीअ जो साधन आहे। यानी जॾहिं उनखे एकांत मिलंदी त वेही नाम जपींदो ऐं आत्मिक उन्नती कंदो। पर साॻी एकांत अकेलाई जॾहिं संसारी माण्हुनि खे मिले थी त उन एकांत में उन्हनि खे भउ थींदो आहे, डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, परेशानी थींदी आहे, उन्हनि खे उहा एकांत बोर कंदी आहे। ओम श्री सतनाम साखी जय। श्री कृष्ण जय जय हरि चरण। श्री सतगुरु महाराजन जी मिठड़ी प्यारी भागवान संगत अज असीं जग कल्याणी नाम धुनीअ जो 6 पद पढ़दासीं ऐं उन ते वीचार कंदासीं। अचो जेको आहे सभई प्रेम सां ॿुधो। तुंहिंजी एकांत नाम ही आहे, तुंहिंजी वेदांत नाम ही आहे, ईश्वर जो सिद्धांत नाम ही आहे, तुंहिंजी सखावत नाम ही आहे, तुंहिंजी सुकृत नाम ही आहे, तुंहिंजी ज़रूरत नाम ही आहे, तुंहिंजी मेहनत नाम ही आहे, तुंहिंजी जीत नाम ही आहे, 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 कंदो हर मुश्किल आसान कहिड़ो नाम ही आहे, तुंहिंजो सभु कुझु आहे निशान हिकिड़ो नाम ही आहे, तुंहिंजो सभु कुझु आहे निशान हिकिड़ो नाम ही आहे। तुंहिंजी एकांत नाम ही आहे। जॾहिं परमात्मा पंहिंजे प्यारनि ते राज़ी थींदो आहे उन्हनि खे एकांत ॾींदो आहे। आध्यात्मिक जीवन में एकांत यानी अकेलाई आत्मिक उन्नतीअ जो साधन आहे। यानी जॾहिं उनखे एकांत मिलंदी त वेही नाम जपींदो ऐं आत्मिक उन्नती कंदो। पर साॻी एकांत अकेलाई जॾहिं संसारी माण्हुनि खे मिले थी त उन एकांत में उन्हनि खे भउ थींदो आहे, डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, परेशानी थींदी आहे, उन्हनि खे उहा एकांत बोर कंदी आहे। तुंहिंजी वेदांत नाम ही आहे, यानी वेदन जो सार तुंहिंजे लाइ वो नाम ही आहे। साधु दयाल साहिब भी फरमाइनि था, जिन नाम लिया तिन सब लिया, सकल वेद का भेद। सभिनी वेदन जो भेद जेको छा आहे त जिन नाम लिया तिन सब लिया। जंहिं नाम मन जपियो उन जेको आहे संसार में सभु कुझु कयो। नाम बिना नर नर के पढ़ा, पढ़ता चारो वेद। वरी मथां चवनि था जेकॾहिं चारई वेद पढ़े थो पर नाम नथो जपे तॾहिं बि उहो नर जेको आहे उहो इंसान जेको आहे नरकनि में वेंदो। वेद शास्त्र मूं पढ़िया, सत्संग ॿुधम हज़ार, ॿोली ॿोलनि था हिकिड़ी नाम जपियो हर वार। वेदनि जो, शास्त्रनि जो, सत्संग जो सार इहो हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो ई आवाज़ आहे त बाबा उथंदे वेहंदे हर पल परमात्मा जो नाम जपियो। उन खां बाद में ॿुधाईंदा ईश्वर जो सिद्धांत यानी कानून वो छा आहे नाम ही आहे। सर्ब निधान में हर नाम निधान, जप नानक दर गए परवान। सभिनी खज़ाननि में वॾो खज़ानो हरि नाम जो खज़ानो आहे। जेको उनखे जपींदो उहो परमात्मा जी दरबार में क़बूल पवंदो, उहो पार पवंदो। लूडियो जेका रांदि आहे जेका अक्सर असां खेॾंदा आहियूं, इहा असांजे हिन जीवन ते ठहियलु आहे, 84 चक्कर ते ठहियलु आहे। उन ते जॾहिं असां वीचार कंदासीं, जॾहिं ॻोठ पंहिंजे घरां निकिरे थी, यानी असां बि जीअं पंहिंजो जनम वठूं था माउ जे गर्भ मां, उहा ॻोठ जेका आहे ॿियनि घरनि खां थींदी जेको आहे आख़िर वञी पंहिंजे अंदरि वञे थी, पोइ उहा ॻोठ पकी थी वञे थी ऐं उहा जेका आहे त पोइ मरे कान थी ऐं उन खेल मां निकिरी आज़ाद थी वञे थी। असां बि जीअं माउ जे गर्भ मां पैदा थियूं था, हीअ जेका आहे सफ़र कंदा जेको आहे समूरो, जॾहिं असां पंहिंजे अंदरि में वञूं था
तॾहिं जेको आहे परमात्मा जो सिमरन करे असां बि हिन 84 चकर खां मुक्त थी वञूं था। हिन परमात्मा जे रांदि मां उहो निकिरी वञूं था, खेल मां निकिरी वञूं था। पर जेसीं ताईं अंदरि नथा पहुचूं तेसि ताईं मरूं था, ॼमूं था, मरूं था, ॼमूं था। हिकिड़ी ॻोठ हूंदी आहे जेका डबल हूंदी आहे, उनखे कोई बि मारे न सघंदो आहे। डबल ॻोठ जेका हलंदी अचे त उनखे कोई बि मारे न सघंदो। यानी गुरूअ सां जेकॾहिं असां संग कंदा अॻिते अचूं त असांखे पंहिंजे घर ताईं जीअं पहुचूं सुख सलामती सां, पोइ तेसीं ताईं कोई बि मारे न सघंदो। इहा समूरी जेका लूडियो रांदि असांजे जीवन ते ठहियलु आहे। चवंदा ईश्वर जो सिद्धांत यानी कानून इहो आहे, जेको नाम जपींदो, जेको पंहिंजे अंदरि वेंदो, पंहिंजी आत्मा जी पहचान कंदो, हिन खेल मां निकिरी ॿाहिरि थींदो, यानी आज़ादु थींदो, मोक्ष खे पाईंदो। तुंहिंजी सखावत नाम ई आहे। वॾे में वॾी सखावत कहिड़ी आहे? असां जेको आहे पंहिंजा श्वास, पंहिंजूं शक्तियूं, पंहिंजो जीवन परमात्मा जे सिमरन में लॻायूं, कुर्बान कयूं। इहा असांजी वॾे में वॾी सखावत आहे। उन खां बाद में चवनि था तुंहिंजी सुकृत यानी तुंहिंजी नेकी नाम ई आहे। तुंहिंजी यानी सुठी किरत जेका आहे, सुठे में सुठी किरत कहिड़ी आहे? उहा असांजी आहे नाम। इहो केरु चए थो? इहो असांखे पंहिंजा शास्त्र चवनि था। असांजी ज़रूरत कहिड़ी आहे? सभ खां अशद ज़रूरत उहा आहे नाम। ऐं उन खां पोइ चवंदा तुंहिंजी महिनत, जेका तूं महिनत करें, जेका तुंहिंजी सजाई थिए, जेका तोखे हिन लोक में बि कमु अचे, परलोक में बि कमु अचे, उहा महिनत कहिड़ी आहे? नाम। ऐं आख़िर में चवंदा तुंहिंजी जीत उहा कहिड़ी आहे? जेको हाणे सलोक पढ़ियोसीं, सर्ब निधान में हर नाम निधान, जब नानक दर गए परवान। परमात्मा जी दरबार में परवान यानी क़बूल केरु पवंदो, सोभारो केरु थींदो, सन्मान कंहिंखे मिलंदो? जेको नाम जपींदो। यानी असांजी जीत जेका आहे नाम सां ॿधल आहे। कंदो हर मुश्किल आसान हिकिड़ो नाम ई आहे। तुंहिंजो सभु कुझु आहे निशान हिकिड़ो नाम ई आहे। ओम श्री सतनाम साखी।